पाकिस्तान ऐं काज़किस्तान विच में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप, मेरीटाइम, मौसमियाती तब्दीली, खाननि जी खोटाई ऐं पेट्रोलियम शोबे में सहकार ते इत्तफ़ाक़। पाकिस्तान ऐं काज़किस्तान विच में सहकार जी मुफ़ाहमती यादाश्तुनि ऐं मुआहिदनि जी मटास्टा जी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं काज़किस्तान जे सदर कासिम जोमारुत तोकायोफ गॾियल पदनामे में सयूं कयूं। तक़रीब में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप, खाननि जी खोटाई, पेट्रोलियम ऐं मेरीटाइम शोबे में सहकार जी मुफ़ाहमती यादाश्तुनि ऐं मुआहिदनि ते सयूं कयूं वयूं। ॿिन्ही मुल्कनि विच में ट्रेड ट्रांज़िट क़ैदियुनि जी मटास्टा जा मुआहिदा थिया। उन खां अॻु काज़किस्तान जे सदर खे वज़ीर आज़म हाउस आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कासिम जोमारुत तोकायोफ जी आजियां कई। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना हलाया विया। कासिम जोमारुत तोकायोफ वज़ीर आज़म हाउस में ॿूटो पिणु पोखियो। तय थियल मुफ़ाहमती यादाश्तुनि ऐं मुआहिदनि खे अमली शक्ल ॾियण लाइ पुरज़मायूं मुआहिदनि खे हक़ीक़त में तब्दील करण सां मुआशी ऐं सक़ाफ़ती सहकार में इज़ाफ़ो थींदो। गॾियल कोशिशुनि सां इक़्तिसादी वापारी सहकार जा हदफ़ हासिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तक़रीब के ख़िताब संदसि चोणाई त ग़ज़ा में अमन जी बहाली ऐं नए सिर अॾावत लाइ बोर्ड ऑफ पीस अहम फोरम आहे। दुआगू आहियूं त ग़ज़ा में मुस्तक़िल अमन हुजे ऐं ख़ुशहाली अचे। काज़किस्तान जे सदर कासिम जोमारुत तोकायोफ चयो आहे त $1 अरब जो वापारी हदफ़ हासिल करण लाइ गॾिजी अॻिते वधंदासीं। दिफ़ा जी शोबे में पाकिस्तान जी तरक़ी आलमी सतह ते तस्लीम कई वञे थी। पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण लाइ पुरज़मायूं। पैदावारी शोबे में पाकिस्तान खे प्रोडक्शन प्लांट लॻाइण जी दावत ॾियूं था। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। वर्ल्ड बैंक के सदर अजय बांगा जो वफ़द सां गॾु लाड़काने जो दौरो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वर्ल्ड बैंक के सदर अजय बांगा जो मोहन जो दरो एयरपोर्ट ते आदरवा कयो। वॾे वज़ीर जे तर्जमान मूजिब वर्ल्ड बैंक जो सदर वॾे वज़ीर सां गॾु डोकरी जे ॻोठ भावल जत जो दौरो करे ॿोॾ मुतासिर घरनि जी बहाली जे अमल जो जाइज़ो वरितो। अजय बांगा जो चवणु आहे त वर्ल्ड बैंक पारां ॿोॾ मुतासिरनि लाइ $950 मिलियन इमदाद फ़राहम कई वई। हीउ पंहिंजी नोयत जो पहिरियों कम्यूनिटी क़यादत हेठि हाउसिंग प्रोग्राम आहे। कम्यूनिटी बुनियाद ते बहाली मॉडल आलमी मिसाल बणिजी रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध हुकूमत ऐं वर्ल्ड बैंक जे सहकार सां भावल जत में सिंध पीपल हाउसिंग प्रोग्राम तहत 145 ॿोॾ मुतासिर घरनि जी ॿीहर तामीर मुकमल कई वई। 83% घरनि जा मालिकाना हक़ औरतुनि खे ॾिना विया आहिनि। सिंध असेंबली में चोणां वरे खां पोइ आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज सादिक चयो आहे त सिंध असेंबली हिन तारीख़ी कॉन्फ्रेंस जी मेज़बानी करे रही आहे। इहा तारीख़ी इमारत हितां जी सक़ाफ़त ऐं महिमान नवाज़ी आहे। हिन असेंबली जी तारीख़ी इमारत में मुल्क जे क़याम जो ठहरा पास थियो। मुल्क जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं आलमी इस्लाम जी वज़ीर आज़म सिंध जी आहे। बदकिस्मती सां भारत जमहूरी मुल्क आहे पर कश्मीर जी सरज़मीन ते गैर क़ानूनी काबिज़ आहे। सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादिर शाह चयो आहे त CPA जे क़ाइमु थियण खां वठी ॿियो भेरो ही कॉन्फ्रेंस जी मेज़बानी जो मौक़ो मिलियो आहे। सिंध धरती सदाईं हिते ईंदड़ सयाहन वापारियुनि समेत सभिनी खे ॿाहूं खोले भलीकार कयो आहे। असां वटि केतिरा ई चैलेंजिस आहिनि। माहौलियाती तब्दीली ऐं ॾुकार सभ खां वधीक चैलेंजिस आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण माहौलियाती तब्दीली के मौजूदा दौर जो वॾो चैलेंज करार ॾेई छॾियो। सिंध सूबे खे ॿोॾनि ॾुकार ऐं माहौलियाती ज़वाल सबबि सख़्तु नुक़सान पहुतो आहे। दुनिया हिन वक़्तु फ़ैसिलाती आलमी तब्दीली जे दौर मां गुज़री रही आहे। अहिड़ी सूरतहाल में जमहूरी इदारनि जो मज़बूत ऐं मौसर हुअणु इंतिहाई ज़रूरी आहे। सीनियर सूबाई वज़ीर जो सिंध असेंबली में आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त औरतुनि जी ख़ुदमुख्तियारी ऐं उन्हनि जा हक़ पार्लियामानी निज़ाम सां मज़बूत थिया आहिनि। चार्टर पार्लियामानी निज़ाम जी बहितरी जो मुसवदो साबित थींदो। मज़बूत पार्लियामेंट्स मज़बूत जमहूरियतुनि जी ज़मानत हूंदियूं आहिनि। पार्लियामानी निज़ाम मुल्क जी तरक़ी ऐं बहितरी जो सबबु पिणु आहे।
पीपल्स पार्टी पारां अमरीका ईरान ॻाल्हियुनि में पाकिस्तान में शामिल थियण जी आजियां पीपी सेनेटर श्री रहमान चयो आहे पाकिस्तान तरफ़ां अमरीका ऐं ईरान जी ॻाल्हियुनि में शामिल थियण ख़िते जे अमन लाइ हिकु अहम क़दम आहे। कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हियुनि जो जंग जे मुतबादल हुजणु बहितर आहे। भली जंग महदूद ई छो न हुजे पर ॻाल्हियूं सभ खां बहितर ऑप्शन आहिनि। न्यूक्लियर डील ते बहितरीन नतीजा हासिल करणु सवलो न हूंदो। पासदारानी इनक़िलाब जी बेड़नि ईरानी नाद में अमरीकी झंडे वारे जहाज़ खे रोके वरितो। ईरानी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त अमरीकी झंडे वारो जहाज़ बिना इजाज़त जे ईरानी पाणी में दाख़िल थियो ऐं ईरानी बेड़नि खां वार्निंग मिलण खां पोइ इलाइक़े मां निकिरी वियो। अमरीकी सेंट्रल कमांड ईरानी नाद में वाक़िए जी तस्दीक़ कई। सेंटकाम जो चवणु आहे त ईरानी बेड़नि अमरीकी झंडे वारे जहाज़ खे रोकियो ऐं अमले खे तंग कयो। उडेरेलाल भरिसां मुड़सतां ज़ाल क़तुल ॻोठ क़बूल दर्स में इमाम बख्श दर्स पंहिंजी घरवारी ज़ुलेखा दर्स खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी औरत इस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। पुलिस मूजिबि वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। यारो लुंड ऐं भर पासे में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿार उरड़ी विगे फ़ौती ॿारनि जो अंग वधी 3 थी वियो। ॻोठ लाल पितापी जे रहवासी ग़ुलाम हुसैन पितापी जो मासूम पुटु ग़ुलाम फरीद उरड़ी सबबु हयाती विञाए वेठो। ॻोठाणनि जो चवणु आहे त सिहत खातो नोटिस वठी डॉक्टरनि जूं टीमूं उमाणे बीमार ॿारनि जो इलाज कराए। कोटलालू पुलिस पारां मुक़ाबले में मारियल 3 ॼणनि मथां केस दाख़िल। SHO कोटलालू जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। FIR में ॼाणायो वियो आहे त इतला मिलियो त मेहरान हाईवे भरिसां मंगिया नाको वटि आकिब शर, मोलाबख्श शर ऐं ग़ुलाम मुजतबा शर गाॾियुनि मां फुरलुट करण जे इरादे सां बीठल आहिनि। पुलिस पहुती त हिननि पुलिस मथां फायरिंग कई। पुलिस जी जवाबी ॾेई ॾुहारी मारिजी विया। मारिजी वियल शर बिरादरी जे 3 नौजवाननि जे वाक़िए ख़िलाफ़ ठरी वीरवा पार पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट। वकीलनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ICC T20 वर्ल्ड कप में शामिल टीमुनि जे कप्ताननि जी प्रेस कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। ग्रुप A ऐं B में शामिल टीमुनि जा कप्तान कोलंबो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। भारतीय कप्तान कोलंबो बदिरां मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। ग्रुप A में पाकिस्तान, भारत, नीदरलैंड, नामीबिया ऐं अमरीका जूं टीमूं शामिल।